अस्सलाम वालेकुम दोस्तों, वीरन जी वस्ती न्यू अपडेट सां गॾु हाज़िर थी चुका आहियूं। इन खां पहिरीं असांजे चैनल ते न्यू आहे त सब्सक्राइब करे ऑल ते क्लिक कंदा दोस्तों, जीअं साथ हलंदो रहे, लाट ॿरंदी रहे। तो बिना देर त पंहिंजी अपडेट जी तरफ़ तव्हांखे इंतज़ारु नथा करें दोस्तों। जीअं त तव्हां ॾिठो त बानो आज़ाद थी घर पहुची चुकी आहे। जीअं त जेको आहे त बिजार ख़ान सां ज़ोरी निकाह करणु पिए चाहियो, पर जेको आहे त शेमीर ख़ान पंहिंजी माना जवानी ऐं जज़्बात जो मुज़ाहिरो करे हू एतिरा त माण्हू वठी पाण हुन बिजार ख़ान ॾे हली वियो। जे करे तो बानो असांजे हवाले न कई त मुंहिंजा तक़रीबन 200 माण्हू हथियारबंद आहिनि, जिन खे मुंहिंजे इशारे जी देर आहे तो मुंहिंजे हमराहन जो माना लाश बि हथ न ईंदा। तंहिं ते उहो बिजार ख़ान डिॼी वियो ऐं हुनखे बानो वापसि कई दोस्तों। ऐं ॿिए पासे जेको आहे त साजन जेको मल्हार आहे उन शादी कई आहे ऐं उन फेसबुक ते जेको वीडियो छॾियो आहे त हुनखे सॼी डिटेल ॾिनी वई आहे, उन्हनि जे मालिकनि ताईं पहुची वई आहे दोस्तों। पर इहा डिटेल बि उन्हनि ताईं पहुची वई आहे त शेमीर साजन शादी करे छॾी आहे मल्हार, ऐं हुननि जो बि इहो ई प्लान हो मीरा जे भाउ जो त तव्हांजी शादी खां पोइ हुननि खे माना पंहिंजे मालिकनि जे हवाले कयो वञे मल्हार खे। जी त दोस्तों हाणे हू जेका पंहिंजी माईअ सूधो अचे पंहिंजे भेण ऐं पीउ वटि रहंदो दोस्तों। ॿिए पासे रुख़सार जेको शमशो खे मचरायो, शमशो हुनखे इहो चयो त तव्हांजो अकुलु जेको आहे खुड़ीअ में हूंदो आहे, हिन वक़्तु न आहे जो शेमीर ख़ान खे असां नुक़सानु पहुचाए सघूं। बहरहाल जेको शेमीर ख़ान रुख़सार बेगम जी ॻाल्हियूं शेरोज़ ख़ान ॿुधियूं आहिनि, उन में हिकिड़ी वॾी ट्रिक आहे जेका तव्हांजे साम्हूं जल्दी ईंदी दोस्तों। जी दोस्तों, ॿिए पासे चिबड़ ख़ान जेको आहे त बिजार ख़ान खां प्लान करणु थो चाहे पंहिंजे बानो जो त बिजार ख़ान खे मां मारींदुसि ऐं पोइ भली मां जेल में हलियो वञा। ग़ुलाम रसूल खे इहो चई रहियो हुयो त बिजार खे मारण खां पोइ मां जेल हलियो वञा या मां मारे वञा त तोखे पंहिंजी भेण जी पारत आहे, पंहिंजी भेण जो वधि खां वधि ख़्यालु रखजांइ, हुनखे जीअं में जायूं ॾिजां। तंहिं गूंगे चए त मुंहिंजो सिर हलियो वेंदो पर मां पंहिंजी भेण जो साथ न छॾींदुमि। जी दोस्तों, हीअ हुई असांजी अपडेट। वधीक अहिड़ी अपडेट ॿुधण ऐं ॾिसण लाइ सब्सक्राइब कयो असांजे चैनल खे। वरी मिलंदासीं नेक्स्ट वीडियो सां गॾु। ख़ुदा हाफ़िज़।